ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद कराची मलीर मां रिपोर्टर नजीब अहमद ख़ासकली मलीर जे इलाक़े उस्मान ख़ासकली ॻोठ में सालगिरह जी तक़रीब में मलाह बिरादरी जे फायरिंग में हिक ख़ासकली बिरादरी जे 3 सालनि जे मौसूम छोकिरी सख़्त ज़ख़्मी थी पई हुई, जेका हिन वक़्तु ज़ेरे इलाज जीना अस्पताल में दाख़िल आहे। FIR दाख़िल हुजण बावजूद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। अॻवाणनि जो एहतजाज जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। गडाब जे इलाक़े बिन कासिम थाणो शाह लतीफ़ जी हद उस्मान ख़ासकली ॻोठ में 2 ॾींहं अॻु ख़ासकली बिरादरी जे 3 सालनि जी छोकिरी मलाह बिरादरी जी सालगिरह जी तक़रीब दौरान फायरिंग जे वाक़े में सख़्त ज़ख़्मी थी पई। खेसि तिबी इलाज लाइ अस्पताल पहुचायो वियो। थाणे शाह लतीफ़ में FIR दाख़िल कई वई आहे। 2 ॾींहं गुज़रण बावजूद भी का गिरफ़्तारी अमल में न आई आहे। पाकिस्तान ख़ासकली दोस्त फॉर्म जी पूरी अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गडाब जे बिन कासिम थाणे शाह लतीफ़ जी पुलिस 3 सालनि जी छोकिरीअ खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। जेकॾहिं पुलिस जवाबदार खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार न कयो त असां नेशनल हाईवे ते धरणो ॾींदासीं। धरणो उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसीं ताईं मौसूम छोकिरीअ खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वेंदो।